हिक अरबी रवायत ॾेडरनि जो हिकु टोलो कंहिं तरफ़ वञी रहियो हो त ओचितो उन्हनि मां ॿ खॾ में किरी पिया। ॿाहिरि वेठल ॾेडरनि ॾिठो त खॾ घणी ऊन्ही आहे, इन्हनि ॿिनि ॾेडरनि जो इन मां निकिरणु मुश्किल आहे, सो मथां चवण लॻा, अफ़सोस, तव्हां इन मां न निकिरी सघंदव, अजायो कोशिशि न करियो, हार मञी मौत जो इंतज़ारु करियो। इहो सभु ॿुधी हिकु ॾेडर ॾाढो मायूस थियो। हुन टुटल दिलि सां कुझु कोशिशूं कयूं, पर उन मौतमार सदमे जो असरु बर्दाश्त न करे वाक़ई मरी वियो। ॿिए जूं कोशिशूं तेज़ हुयूं ऐं हू जॻहूं मटाए मटाए टपा ॾेई ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे रहियो हो। मथां ॾेडर ज़ोर ज़ोर सां सीटियूं वॼाए रड़ करे खेसि चई रहिया हुआ त केॾी बि कोशिशि करे पर मौत तुंहिंजो मुक़दर आहे। पर ॾेडर अञा बि वधीक ज़ोर सां पंहिंजूं कोशिशूं जारी रखियूं ऐं ॿाहिरि निकिरण में कामयाबु थी वियो। सभु ॾेडर हिन जे चौधारी अची गॾु थिया ऐं पुछण लॻा त ही कीअं निकितो। पोइ सभिनी खे इहो ॿुधी हैरत थी त ही ॾेडर ॿोड़ो आहे। ॾेडर हर वक़्तु ॿाहिरि निकिरण जी कोशिशि कंदो रहियो ऐं सम्झे पियो त ॿाहिरि बीठल सभई ॾेडर हिन जा ख़ैर ख़्वाह ऐं दोस्त आहिनि जेकी हिन खे हिमत ॾियारे रहिया आहिनि, जॾहिं त हक़ीक़त में उहे सभई हिन जी हिमत टोड़ण में मसरूफ़ हुआ। ॿाहिरि निकिरणु संदसि जुरियत ऐं अज़म जो नतीजो हो। मतिलबु कंहिं बि तनक़ीद ते ध्यानु न ॾियणु घुरिजे, पर उन तनक़ीद खे ॾाकणु बणाए कामयाबी जी मंज़िल ॾांहुं वधंदो रहिजे। कामयाबी ज़रूरु नसीबु थींदी।